बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हां सभिनी खे पंहिंजे चैनल ते भलीकार थो चवां। दोस्तों मां तव्हां लाइ टेक्नोलॉजी हवाले सां को न को मालूमाती वीडियो खणी ईंदो आहियां। अॼु मां हिकु अहम मालूमाती वीडियो खणी आयो आहियां। हीउ वीडियो बेरोज़गार नौजवाननि लाइ फ़ाइदेमंद थींदो। दोस्तों हिन वीडियो में मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हिन वक़्तु सिंधी ॿोलीअ में असां हिकु प्रोग्राम शुरू कयो आहे, जंहिंजी मदद सां तव्हांखे असां इहो सेखारींदासीं त तव्हां घर वेठे ऑनलाइन कमु करे fiverr.com ते कीअं पैसा कमायो। फाइवर ते तव्हां पंहिंजो अकाउंट कीअं ठाहियो, तव्हां ते पंहिंजी गिग कीअं ठाहियो ऐं तव्हां फाइवर ते ऑर्डर कीअं हासिलु कयो। दोस्तों उमेद थी कजे तव्हांखे असांजो हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। अचो दोस्तों पाण हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों सभ खां पहिरियां तव्हांखे हिन वेबसाइट ते वञिणो आहे। मां तव्हांखे वेबसाइट ॿुधायां थो, sindhiacademy.com। sindhiacademy.com हीअ वेबसाइट तव्हांजे साम्हूं खुली आई आहे। हिते तव्हांखे रजिस्ट्रेशन बतौर शागिर्द ते क्लिक करणी आहे। रजिस्ट्रेशन बतौर शागिर्द ते क्लिक करे इन खां पोइ तव्हांखे हिते पंहिंजो नालो ॾियणो आहे। XYZ जेको तव्हां नालो हुजे उन खां पोइ तव्हां पंहिंजो लास्ट नेम हिते कोई बि लिखंदव। यूज़र नेम तव्हां हिते पंहिंजो को बि यूज़र नेम ॾेई सघो था। उन खां पोइ पंहिंजी ईमेल एड्रेस ॾींदव, जेका तव्हांजी ईमेल एड्रेस हूंदी। हिते पासवर्ड ॾींदव ऐं हिते साॻियो पासवर्ड वरी एंटर कंदव। जंहिंखां पोइ रजिस्टर ते क्लिक कंदव त तव्हां रजिस्टर थी वेंदव। उन खां पोइ डैशबोर्ड ते वञी करे पंहिंजो अकाउंट जेको आहे तव्हांखे लॉगिन करिणो आहे। हिते यूज़र नेम तव्हां उहा ईमेल एड्रेस या यूज़र नेम ॾींदव ऐं हिते पासवर्ड ॾींदव। जंहिंखां पोइ लॉगिन ते क्लिक कंदव। उन खां पोइ तव्हां कोर्सिस जी तरफ़ ईंदव। मथे कोर्सिस जो ॾिनल आहे जेको ऑप्शन, कोर्स ते क्लिक कंदव। कोर्स ते क्लिक करे तव्हां हितां कोर्स सिलेक्ट कंदव। कोर्स ही कोर्स आहे दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो, मेक मनी विथ फाइवर। फाइवर ते पैसा कीअं कमाइजनि। हिते एनरोल ते क्लिक कंदव। दोस्तों एनरोल ते क्लिक कंदव त हीअ तव्हांजे साम्हूं हिकु खुली ईंदी वेबसाइट जो पेज जेको आहे कोर्स जो। हिन वक़्तु 78 शागिर्द हिन कोर्स में दाख़िला वठी चुका आहिनि। तव्हां बि हिन कोर्स में दाख़िला वठो। हिन कोर्स जी दाख़िला अञा हले पई। पोइ हिन कोर्स में असां तव्हांखे ही फाइवर जे बारे में ॿुधाईंदासीं। फाइवर जो तारीफ़ हूंदो, खातो ठाहिणु, अहम प्रोफाइलिंग सेटिंग करणु, पैसा कीअं कमाइजनि, गिग छा आहे, गिग कीअं ठाहिजे, पंहिंजी गिग ठाहिण लाइ मौज़ू कीअं ॻोल्हिजे, गिग ठाहिण जो तरीक़ो छा आहे, गिग थंबनेल कीअं ठाहिजे, ऑर्डर कीअं हासिलु कजे, गिग खे रैंक कीअं कराइजे, इन टिप्सूं जेके आहिनि। दोस्तों मतिलबु त तव्हांखे असां ऑनलाइन रोज़गार जो हिकु बहितरीनु प्लेटफॉर्म पिया ॾियूं। असां ही सिंधी भाइरनि लाइ ऐं सिंधी भेनरुनि लाइ हिकु ऑनलाइन रोज़गार जो प्लेटफॉर्म तयारु कयो आहे। उमेद थी कजे त तव्हां सिंधी भाइर ऐं भेनरूं हिन मां ज़रूरु फ़ाइदो हासिलु कंदव।